जी बिल्कुल सॼी सिंध जी संजर चांग में भी सकाफ़ती मेला को मचायो वियो। जिसकम यूनिट संजर चांग पारां संजर चांग में भी एक आलीशान सकाफ़ती प्रोग्राम रचायो वियो, जंहिंमें शागिर्दनि पारां टेबलोस पेश कया विया ऐं सुरनि जी वर्खा जेको सो सीनियर फ़नकार उस्ताद अलानु जुणे जे सॼी महफ़िल खे सुर वखेरींदे कयो। उन हवाले सां मेरान टीवीअ सॾ ते ॾिनल ही प्रोग्राम पढ़ो लिखो हुनर सिखो नशो छॾियो सिंध संवारियो उनवान हेठि थी गुज़रियो। अचो त हिते आयल जेके प्रोग्राम में महिमान आहिनि उन्हनि खां पुछंदासीं त उस सकाफ़त जे हवाले सां छा था चवनि। मेरान टीवी जो जो ऐलानियल है सॾ त पढ़ो लिखो हुनर सिखो तमामु बहितरीन इन जे असां आजा कयूं था ऐं असांखे उम्मीद है त असांजे सिंध में ये इल्मु हुनर आम थी वेंदो ऐं इंशाअल्लाह नशो ख़त्म थी वेंदो। हलो असां जेको हींअर शुरूआत कई आहे मंशियात जे ख़िलाफ़ त तमामु सुठी ॻाल्हि आहे, छो जो असांजी जनरेशन नई तबाह थी रही आहे। इन्हनि जा असां तमामु मशहूर आहियूं शुक्रगुज़ार आहियूं जिन्हनि जेको इहो मंशियात जे ख़िलाफ़ मंशियात में तव्हां ॾिसो सफ़ीना 100 मैनपुरी ऐं वग़ैरह ऐं ॿियो इहो आइस वग़ैरह हींअर निकिती आहिनि। इन में असांजी सिंधी जनरेशन जेका तबाह थी रही आहे। सो असीं सिंधी दोस्तनि खे इहा अपील कंदासीं, ख़ासि करे जेके सिंधी यूनिवर्सिटियुनि में वॾा वॾा उहिदनि ते जेके पढ़ी रहिया आहिनि दोस्तनि खे असीं अपील कंदासीं बराए ख़ुदा महिरबानी करियो तव्हां पढ़ो ऐं पंहिंजो मुस्तक़बिल संभाले हलियो ऐं अॻिते वधण जी कोशिशि करियो। दुनिया ॾिसो हींअर किथे वधी चुकी आहे, सो तव्हां महिरबानी करे वधि खां वधि पढ़ण जी कोशिशि करियो, तालीम करायो। असां अॼु मेरान टीवी न्यूज़ जे सॾ ते हिते हाज़िर थिया आहियूं, गॾु थिया आहियूं ऐं इन पढ़ो लिखो हुनर सिखो ऐं नशो छॾियो जे उनवान हेठि असां गॾु थिया आहियूं। मोराई साहिब जे असां दिलि जी गहराइनि खां शुक्रगुज़ार आहियूं ऐं उन खां अलावा मेरान टीवी जा शुक्रगुज़ार आहियूं जो हिते अहिड़ो मेला को कोठायो वियो आहे। पूरे सिंध खे इहा अपील कंदासीं त इल्मु पिरायो हुनर सिखो पंहिंजे औलाद जो पंहिंजे पाड़े वारनि जो ख़ासि ख़्यालु रखो, नशनि खां बचायो। असांखे नशनि खां पाक सिंध खपे थी जो ख़ुदा जे वास्ते जेके नई नस्ल आहे नशे खे छॾियो ऐं पंहिंजे पाण खे तालीम ॾे एजुकेशन ॾे वधायो। नशो तबाही आहे जंहिंजे लाइ को भी रस्तो सीधो ना है। सब का बेहतर इहो आहे त तव्हां तालीम खे वापरायो, तालीम खे जे क़दम वधायो ऐं तालीम सां पंहिंजी दिलि लॻायो, पंहिंजे माइटनि खे पंहिंजे मुल्क खे पंहिंजे आस पास पड़ोस खे पंहिंजे ज़िंदगी खे ख़ुशियुनि खां भरियो। जी बिल्कुल तव्हां जेको हिते आयल महिमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो इहो ई चवणु आहे त मेरान टीवी उनवान जेको ॾिनो आहे पढ़ो लिखो नशो छॾियो हुनर सिखो सिंध संवारियो तमामु हिकु बहितरीनु सम्झाइणी आहे। असांखे घुरिजे त मंशियात खां पाक सिंध कयूं ऐं मंशियात ते ज़ाब्तो आणियूं। कैमरामैन दिलावर ख़ासकेली सां गॾु मुस्तफ़ा पंवर, मेरान टीवी न्यूज़ संजर चांग।